कराची में ख़बर शेयर कंदासीं। कराची में पुलिस एहलकार व अगवा के वारदातन में मुलविस हुजण जो इंकशाफ थियो आहे। सर सईद थाने के एहलकार जुनैद शाह के पुरहित के अगवा करण के इल्ज़ाम में गिरफ्तार किया वियो। एहलकार जुनैद शाह के AVCC पुलिस गिरफ्तार किया, जंहिं खिलाफ केस पिणु दाख़िल किया वियो। पुलिस समनाहित एहलकार ते पुरहित के अगवा करण जो इल्ज़ाम आहे। ख़बर असां कराची में शेयर कई पिया। कराची में पुलिस एहलकार व अगवा के वारदातन में मुलविस हुजण जो इंकशाफ थियो आहे। एहलकार जुनैद शाह के पुरहित के अगवा करण के इल्ज़ाम में गिरफ्तार किया वियो। एहलकार जुनैद शाह के AVCC पुलिस गिरफ्तार कयो आहे, जंहिं खिलाफ केस पिणु दाख़िल कयो वियो। पुलिस समनाहित एहलकार ते पुरहित के अगवा करण जो इल्ज़ाम आहे। ब्रेकिंग न्यूज़ असां कराची में शेयर कई पिया। कराची में पुलिस एहलकार व अगवा के वारदातन में मुलविस हुजण जो इंकशाफ थियो आहे। सर सईद थाने के एहलकार जुनैद शाह के पुरहित के अगवा करण के इल्ज़ाम में गिरफ्तार किया वियो। एहलकार जुनैद शाह के AVCC पुलिस गिरफ्तार किया, जंहिं खिलाफ केस पिणु दाख़िल किया वियो आहे। कराची में तफ़सीलात कंदासीं साग सरकी खां। जी साग। हाँ जी बिल्कुल मारवी ॾिसो पुलिस में मौजूद जेको केतिरा ई पुलिस एहलकार जेके अञा बि जेके अगवा मान उहे बाज़ नथा अचनि, जंहिंमें कराची पुलिस इन हवाले सां बेख़बर आहे ऐं उनजे हुकुम खे जेके मौजूद पुलिस एहलकार आहिनि उहे नज़रअंदाज करनि पिया। जंहिं त अहिड़ो ई पुलिस एहलकार आहे जेको अगवा बराए तावान जी वारदातुनि में मुलविस हुजण जो इंकशाफ करे चुको है, जंहिंमें सर सैयद में मुक़रर पुलिस एहलकार आहे जुनैद शाह खे गिरफ्तार करे वरितो आहे। जॾहिं त एहलकार जुनैद शाह जे खिलाफ़ सरजानी में अगवा जो जेको केस आहे उहो बि दाख़िल कयो वियो आहे। इहो पुलिस जो चोड़ आहे। जॾहिं त जेको एहलकार मुक़रर सर सैयद में जुनैद शाह उनखे जेको AVCC पुलिस गिरफ्तार कयो आहे। गिरफ्तार करण खां पोइ उनखे सर सैयद पुलिस जे हवाले कयो आहे। जॾहिं त सर सैयद थाणे में एहलकार जुनैद शाह सरजानी में हिकिड़ो मज़दूर कमु कंदो हुयो। उनके अगवा करण को पोइ उनका जेको भंग तलब करण की कोशिश कई वई हुई, जंहिंमें AVCC पुलिस इन जेको कार्रवाई के नाकाम बणाईंदे जुनैद शाह के गिरफ्तार करे वरितो आहे। पुलिस जो चोड़ त जुनैद शाह के खिलाफ जेको केस दाख़िल करे जांच शुरू कई वई आहे। ॿिया जेके फरार साथी आहिनि जुनैद शाह जा उन्हनि जी गिरफ्तारी जे लाइ जेके छापा आहिनि उहे बि हया पिया आहिनि ऐं सुभाणे जेको जुनैद शाह के रिमांड जे लाइ अदालत में भी पेश कयो वेंदो। महिरबानी साग तफ़सीलात जे लाइ।